हल बाबा हल हल आए त आज़ार समझ में ॻाल्हि नथी अचे रोज़ पई फरमाइशूं करे गुलाबी नसल हाणे मां काॾो गुलाबी नसल हिते शिकारपुर में वठां बाबा हाणे ॻाल्हि ॿुध अलाह करे छल पसंदि अचेसि न त पोइ कान का टल करणी पवंदी होॾे मिस्त्री आहे न मीराणी महल में डेंटर पेंटर आहे गाॾियुनि खे रंग कंदो आहे हल त उतां हली गुलाबी करायां ॿियो छा कयां हल हल उस्ताद रंग जो कारीगर आहे अब गाल बुते ने के बकरे के रंग करे दींदे बाबा बकरे के रंग दीना चरियो त ना अल्लाह जो ठायो आ ने के ठायो आ रंग करे जा हल बाबा तो वण वरी रंग करे दे ने के हल हल तो यो कोई सही वण हल ओयो मिस्त्री अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम उस्ताद ख्याल कर रेड़ो ने गाड़ी रेड़ो ने ख्याल कर फेर ता है हाने रंग करे बिहारी आ चरे घरे जी गाड़ी थी ओ कादी नथी तुजी बेटो हवाला तो करे घरे जी गाड़ी थी हे बकरी जे काने न गाड़ी का वधी का मांगी आ 12 गाल कर घरार ये फरमाइश कई त गुलाबी नस्ल ही बकरी वठी आ पूरो शिकारपुर शहर रुलियो आया काथे गुलाबी नस्ल नथो मिले हाने मसलो यो आ बी बा सदोरी ते बी हाने हिन के गुलाबी कलर करे दे बस चरियो हां दिमाग खराब थियो थी जा जो का त छाण तो खमा चवा नथो चवा कुछ भी बेवकूफ आशा तू रंगो कंदो आनी अरे बकरन के रंगो कंदुमा बाबा तू फिलहाल इन के फुआरो घुमाए दे जेको आ तो घर वेंदुम मुजी इज्जत बची वेंदी समझे छो न तो घर वाला ना भी फ्रेड तू भी चक पाए ए भी चक विजे हुआ घर में चक विजे बाकी मां छाचे लाया लाना तो परी पर छो जायो हां जायो छो हां बाबा पांजा पैसा तो जाए पैसा तवे भला तू मा तो वठ तू मोड़ी गाल नाए पर बुझे भी तो लारा जल्दी रंग पींदो की है हाने वो तुजो कमान है जेको आ हिन के जेको क्लीन करे जेको आ पिंक कलर करे दे पिंक कलर हां पिंकी जी पसंद आनी त जेको आ तो पिंक हुजे अरे चक न विज 2 मिनट सब्र कर 10000 वठ दूं मैं 10000 छड़ो रंग जा बाकी न छा बकरिया उस्ताद केड़ो हिन ते तू जेको आ पेरो जेको लापियूं भरी दे इन डेंट खत्म केंदे पो जेको फरमाइश के गई थी इन रंग करने जी फरमाइश के कई थी मुझे घर आ रही है ओह नो घर आ रही है चेवा त जेको पिंकी अल्लाह साईं मगज ही फिरी वा घर आ रही है चेवा त जेको सो गुलाबी नस्ल जी जेको सो बकरी होजे वा हेडे काडी किनो गासे टारो ने तो गाल में गुलाबी नस्ल जी हेडे तू भी हिते त मर गुलाबी अच्छा तो गाल कर गाडी पॉलिश करनो जान चलनी गाल कर बाबा के मैं नहीं तोखे अरे गाल बुधाए हां बुधाए एकड़ी गाल हां बुधाए हां मैं टोटल पैसा दींदो मैं 3000 हां बस बकरी रही सुभान खणी वने पिंक माखे दे सुभान खणी हां सुभान खणी वने काई पे अचा पिंक सुबह जे साजरी पिंक करे खणी वने चंगो ठीक आ सही आ ठीक आ हल काई पे अचा दे पे अच हल ठीक आ पर बाकायदे गुलाबी वीआईपी कजाए हां एड़ो कजाए वनी दे आखिर हल सुबह न बकरी मिलदा से न मां मिलदो मां से ने भयो दौंदो हते बकरी घर आ रही और जो का फरमाइश कई थे पिंक कलर हल बाबा नेक्स्ट डे उस्ताद मुश्ताक लापी भरजी वई लाइट अचे त रंग कयूं उस्ता हां यार अला कदी इंदो समझ में गाने थी अस्सलाम वालेकुम उस्ताद वालेकुम अस्सलाम दादा अबा हे मिस्त्री काथे आ दुकान में कोने को मिस्त्री माया भी नड़ो बैठो आयो हुकुम कयो ओ कल बकरी दई वो मास रंग जे लाए उहा जेको पैसा भी आंदा आहिनि त ॾे बा घणो रोज़ त घड़ीअ था चवनि त बकरी काए आ न वठी आ न मां चयो मान त हा वठी थो अचां छाजे लाइ बाबा आयो तू कल उस्ताद कल जेको आहे बकरी काए आयो हुउमि चयोमांसि त हिनखे पिंक कलर करे ॾे गुलाबी कलर करे ॾे अरे बाबा चरियो दिमाग ख़राब थी बकरी के कॾहिं वरी रंग थींदा आहिनि निभागा बकरी के कॾहिं के रंग करायो कॾहिं ओ मुंहिंजा बाबा मां सम्झां थो बकरीअ खे रंग न थींदो आहे पर मुंहिंजे घर वारीअ फरमाइश कई ॻाल्हि कंहिंसां न कजांइ घर वारीअ फरमाइश कई त गुलाबी नस्ल वठी अचिजांइ जे ॿी का वठी आयो आहियां त घर में न तोखे गिरणु ॾींदमि न बकरीअ खे गिरणु ॾींदमि मुंहिंजा राणा बकरी के हल मूंखे यादि ॻाल्हि ॿुधाए कल ॾेई कंहिंखे वियो आहीं तूं ओ हिते हिकिड़ो ईअं ड्रिगो वापडाई ॾाकण वांगुरु बीठो मुछां बुछां लथल हुयसि उहो मां चयईं त मां कारीगर आहियां रंग कंदो आहियां मां चयोमांसि घणा पैसा चईं 10000 मां चयो पाए धूड़ जेको आहे खण जेको आहे बकरी बि वताई चईं त पैसा ज़ोमां ॾेई बकरी काए वञजांइ चरियो हाल दिमाग़ ख़राब थो थी कल उहो हमरा आयो गाॾीअ खे रंग कराइण उहो हूंदो कल ॾिठो हिकिड़ो हमरा डिगीअ में रखी करे खणी हले वियो उनखे ॾेई वियो न कल बकरी खणी वियो हा बाबा बकरी के रंग केरु कंदो आहे चरिया माण्हू हल बाबा ख़ुदा खे मञ
चरिया था वाला बकरी काॾे वई ज़ालनि जे तण रंग कराई मान बकरिन के चरिया पाण के करायो मुंहिंजी बकरी काॾे वई ओरे खणी वई हलो ॾे मुंहिंजी बकरी काॾे वई मूंखे अरे वाला चाहे गोल तो फिरे छड़ो मुंहिंजी बकरी काॾे वई मूंखे घर किरण ई न ॾींदी मां 80,000 में अची आयो हलो मथे में तो सूर पे हलो मूंखे पंहिंजी बकरी ॾियो ॾे हल मूंखे पंहिंजी बकरी ॾियो मूंखे घर न अचण ॾींदी अरे बाबा बकरी खणी वियो हमरा चरियो थियो दिमाग खराब थी काॾे वियो ओरे वो सामने वञी तो वञे ओए वञी तो वञे वञ काॾे वियो रे काॾे वियो बकरी कई रे चरिया बणिया दिमाग खराब थियो तो वाला बकरिन के रंग थींदा आहिनि